सिंधी समुंड जे किनारे ते सदिन खां आबाद सिंधी वसंदी रेढ़ी मियाण जी ज़िंदगीअ खे मनशियात मफलूज बणाए छॾियो आहे। मोरड़े पोटनि जे हिन इलाइक़े जी आबादी 40,000 आहे, जंहिंमें हज़ारे माण्हू नशो वठनि था ऐं सवे माण्हू मनशियात जे वापराइण जे करे मौत जो शिकार थी चुका आहिनि ऐं केतिरा ई माण्हू मौत जे इंतज़ार में आहिनि ऐं हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मनशियात जो ज़हर पंहिंजे जिस्म में ओते ख़बर नाहे त पंहिंजी ज़िंदगीअ खां पाण ई कहिड़ो इंतकाम वठी रहिया आहिनि। कराची जे बिन कासिम टाउन जी यूनियन काउंसिल रेढ़ी जे हेडक्वार्टर जी वसंदी जी हेड़ी सारी आबादी सां जेको नशे जी सूरत में हानियो थियो आहे, उन जे नतीजे में न रुगो वॾी उमिरि वारा माण्हू पर ॿार ऐं औरतूं भोगना भोगे रहिया आहिनि। बिना कंहिं रंड रोक जे मनशियात जो विकिरो वाहिपो ॼण हर माण्हू खे पंहिंजी पकड़ ऐं जकड़ में वठी चुको आहे। नशो वापराईंदड़नि जो चवणु आहे त पहिरियां ई खेनि मुफ़्त में हीरोइन ॾेई हेरायो वियो ऐं पोइ खाइनि पैसा वठी मनशियात जे कारोबार खे हिन इलाइक़े में आम कयो वियो। ही सुई मां त उन टाइम खां वठी इस्तेमालु कंदो आहियां जॾहिं फ्रीअ में मदक MC जॾहिं 4 आना मदक 8 आने जी MC मिलंदी, पोइ इहे निकिती पाउडर असांखे फ्री में ॾींदा त नओं नशो निकितो आहे, ई ऐं तव्हां करियो। हा, हिते रेड़ी में तव्हां गिदो कॉलोनी तां नजीब जो अड्डो हूंदो, उहो असांखे ॾेई वेंदो 8 आने जी पंहिंजी मेंडोस गोरी ऐं 4 आने जो मदक, जेके अन्न जूं सारियूं न आहिनि, उहो उन में मिक्स कंदा हुआ, उनमां हीरो निकिरी वेंदी, पोइ उनमें मिक्स करे पोइ उनमां जहिड़ो मदक बनाईंदा हुआ, MC गोरी ॾींदा हुआ। ऐं अहिड़े तरीक़े सां सम्झ त पोइ असांखे आस्ते आस्ते करे 30 रुपया दाणो ॾिनो, 30 रुपया दाणो ॾिनो ऐं हा पहिरीं असांखे ईअं मुफ़्त में ॾिनो, पोइ आस्ते आस्ते करे असांखे हेरायूं, पोइ असीं लो थी वेंदा रहियासीं, पोइ वरी वधाईंदा आया। हा, अॼु असांखे मिले पियो 140 रुपया दाणो। रेढ़ी मियाण कराचीअ जी क़दीम वसंदी हूंदे बि हिकु पुठिते पियल इलाइक़ो आहे जिते तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं न हुजण जे बराबरि आहिनि। हिकु पासे अस्पतालुनि जी अणाठ आहे त ॿिए पासे घिटियूं ऐं घर गटर वारो ॾेख ॾेई रहिया आहिनि। घर में पाणीअ जे बीठल दुॿनि जे भरिसां रहंदड़ तोड़े रिंद बचाव कंदड़ ही माण्हू मनशियात जी बुराइनि खां पोइ गंदगीअ जी पैदा कयल बुराइनि हथां मारिजी रहिया आहिनि। सफ़ाई न हुजण जे करे पंहिंजो तमामु घणियूं बीमारियूं थियनि थियूं, पेट जूं बीमारियूं थियनि थियूं, जंहिंमें जेको सो उल्टी ऐं दस्त आहिनि, टाइफाइड आहे ऐं ॿियो गंदगी जे करे मच्छर बि पैदा थिए थो ऐं मलेरिया थिए थी। इन खां अलावा हेपेटाइटिस B ऐं C ऐं मुख़्तलिफ़ जेके हिन जा कंपोनेंट आहिनि, हीअ सूरत हालनि ताईं भयानक ही TB जो वॾो सबबु बणिजे थी। हीअ जेका गऊं आहे हिन में हिकिड़ो बैक्टीरियम जेको जरासीम थिए थो, माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस जरासीम थिए थो, उहो हुन जे खीर मां जेको सो हिकिड़ो बोवस आहे जरासीम, जंहिंजे करे उहो जेको सो मुंतक़िल थिए थो इंसान जे अंदरि, उहो फुफड़नि जी TB कराए थो। हीअ गंदगी जेके छेणो जेको आहे या TB कराए थो ऐं इन जे करे तमामु घणी जेको सो ख़तरनाक सूरत हाल आहे असांजे ॿारड़ियुनि में ऐं तमामु घणा TB जा केसिस रिपोर्ट कया विया आहिनि। ॾिसी रोअण थो अचे हक़ीक़त में, जंहिं नमूने सां माण्हू ज़िंदगी गुज़ारनि था, ख़ुदि पाण बि महसूसु कनि था त भई सभु कुझु जेको थिए पियो थो ग़लति पियो थो थिए, पर इन में जान छॾाइणु ॾाढो मुश्किल थी पियो उन्हनि जे लाइ। तव्हां ॾिठो 2 टे घर असां जेके विज़िट कया, घरनि जे अंदरि गटर बीठा आहिनि, बहनि पिया था, ॿाहिरि घिटियुनि में गंद लॻो पियो आहे, का सफ़ाई न, हिते छेणनि में गंद में इहे सभु रहनि था पिया माण्हू, वेंझण जो तसवुरु न आहे, महीने में 2 दफ़ा वेठा त वॾी ॻाल्हि थी वई। रेढ़ी जे हिन हिकु घर जी हालत मां अंदाज़ो चिटी रीत लॻाए सघिजे थो त कीअं हिकु घर समूरियुनि बीमारियुनि, बुरायुनि ऐं बदहालियुनि जो शिकार आहे। हिकु पासे गंदे पाणी जो तलाउ बीठल आहे त ॿिए पासे घर जा नौजवान सुल्फी जे सूटनि में पंहिंजी जवानी खे साड़े रहिया आहिनि।
रोजाना 4-5 सुल्फी पीता हूँ। हाँ, सिर्फ चरस पीते हो या हीरोइन भी? नहीं, हीरोइन नहीं, चरस का। ये घर में बैठ के आप पी रहे हैं? जी। घर वाले नहीं मना कर रहे? घर वाला मना करता, फिर क्या करूँ, पी के आदत पड़ गया। कितने पैसे का रोजाना? रोजाना 300 का मेरे को नशा का जरूरत है। 300 कहाँ से आते हैं? बस दरिया में जाता हूँ, दरिया से होके आता तो जो मिलता है वो नशे में पूरा कर देते हैं। पूरा कर देता हूँ। नशो छोटा क्यों था? नच्छो बस शौक़ सां करियूं था। छाजे करे? वो मुड़ी आदत पई वई आहे। माण्हुनि खे ॾिसी आहे? माण्हुनि खे ॾिसूं बि था, पोइ ईअं असांखे बि दिलि थियो भई ईअं वेझूं। हाणे त असीं मवाली थिया पिया आहियूं इन चरस जा। ॿिया ॿार बि सुबुह बच्चो ॿार बच्चा नंढा, असांखां नंढा असांखां वॾा, उहो बि गरक थिया पिया आहिनि चरस नशे में। हाँ हाँ छो कहिड़ा कहिड़ा नशा हिते आम जाम खपनि बि था ऐं इस्तेमाल बि थियनि था? हाँ हिते हीरोइन बि आहे, इस्तेमाल थिए पई, चरस बि आहे, शराब आहे, इहो सभु नशो आहे हिते। संदन चवणु आहे त जेकॾहिं नशे जे विकिरे ते बंदि शई वञे त हू नशो छॾण लाइ तयारु आहिनि। जेकॾहिं हिते हीरोइन ऐं नशा बंदि थियनि त तव्हां छॾे वेंदव? हा बिल्कुलु छॾे वेंदासीं। गुड़ पचाए पेट पालींदड़ साॻे ई घर जी हिकु औरत जो चवणु हो त संदसि मुड़ुसु ॾींहं में 3 भेरा हीरोइन वापराइण लाइ पैसा वठंदो आहे ऐं हूअ छोला खपाए ऐं ॿी महिनत करे मुड़ुस जी हीरोइन जी पूरत लाइ पोरे जा पैसा पाउडर करे छॾे थी। घणा ॿार आहिनि तव्हांखे? मुंहिंजा ॿार 4। धीअूं 2। पुट हिकु। 2 हिकु वञे थो धंधे ते, ॿियो नंढो आहे। छा कंदो आहे? हू दरिया जे धंधे ते। नशो कनि था? को नशो मुंहिंजो छोकिरो नथो करे, इहो मुंहिंजो मुड़ुसु वेठो आहे, करे थो। हीरून थो पीए, ॿियो चोरियूं थो करे ॻोठ मां। उहो त मथारा वठी अचे, 140 रुपया चूसो। सोचूं रोज पाईदा तूं कर, आऊं ॾींहंसि। रोज वठे थो 200 जी 300 जी रोज पीए थो। पोइ असीं मजूरी था करियूं, तंहिंमां था ॾियूं वापार। हा पोइ कजा करियूं, पोइ त ॾियणा था पोइ त मिलंदा। जे नथा ॾियूं त घर में जोर भाई थो करे, तूं त ॾियो भॼ, तलाक ॾींदोसीं भॼ। पोइ त ॾियणा था पोइ। 30-40 साल थिया न नशे में। हा हा बवार हिकु वारी जेल में बंदा हुयमि 15 महीना, पोइ 2 वारी अस्पताल में ॾिनो हुयमि, त मां छॾे नथो। पोइ हाणे छा करियूं? मजूरी ऐं पटाटा बांफिया सुबुह जे पोर में से विकमां छोला, वरी हेॾे टाइम गुड़ पचाईंदसि, ॿियो विकमनि जो ईमानी सेखारींदासीं, ॿियो विकमनि जो पचाईंदसि, त मां रोज 500 बचे थो, त मां घर जो गुज़ारो थी कयां। मूंखे 40 साल थिया। 40 साल खां हीरोइन थो पीए? हा रुगो हीरोइन। छो? छो थो पीए हीरोइन? बस दवा अहिड़ी थिया तॾहिं त पियूं था। तुंहिंजी ज़ाल कमाए थी त तूं वरी हीरोइन थो पीए? हा तोखे एहसास नथो थिए? अचे थो की ज़ाल कोन थो। तूं छॾणु चाहें थो हीरोइन? हा हा। पोइ मिले ई किथे हीरोइन? हीरोइन त ॻोठ में जितां था, घर हिकु आसमानी पाड़े में खपाए थो। हीरोइन 3-4 घर खपंदा। हाँ 200 जी 100 जी जहिड़ो हाल तहिड़ो। घर वारी को मजूरी करियूं, दरिया जो गंद जो कंहिंजो मजूरी गंद भरणु कंहिंजो। नशे जी लानत खां तंग ऐं बेज़ार थियल रहवासियुनि जो चवणु आहे त रेड़ी में मनशियात जो सरेआम विकिरो बंदि कयो वञे त हितां जी क़दीम आबादी तबाही खां बची सघे थी। पुट असांजा हीरून घोट लूला, असीं लूला वञूं दरिया ते, पुट अचनि से त हीरून रोज जो 100-150 सुबुह मां, 150 अॻीअ जो, 150 दुपहर जो, तंहिंमें सखड़ी हीरून पिया गर्क कनि। तंहिंमें 3 औलाद हीरूनीअ जा, से 80 पिया पारियूं, उहो हीरून में गर्क। वो चङो मुस्त कोन्हे रेड़ी जो जेको इहे हीरून खुटाए रान जामट सर गंदी विझाया पोइ मंझि वेठा आहिनि। बंदि थिए अचो त ॾेखारिया न दर दर तोखे आऊं त हे हीरून जा अड्डा आहिनि, हे सिब नशे जा अड्डा आहिनि, भला गाॾी घुराए आऊं थी तोखे ॾेखारिया।
त असीं त तबाह थी वेंदा रहिया आहियूं असीं त पिनी रहिया आहियूं हीरू असांखे त पिनाए छॾियो आहे पिनी त मां गिराईयासीं हीरू ने पिनायो आहे एवो चङो मूंस रेड़ी जो त कोन्हे को जेको हीउ नशो पतो कुटाए असीं दरिया ते वञूं औरतूं नाजुआन पुट अच्छे दाड़े वारा असांजा घोट सभु गर्क थिया पिया नका थी पुलिस कमन जले त एडम बदी ढके छॾीनि साल साल ॿ साल त जेके असीं थोरो साह खमूं पहिरियों वॾो नुक़सानु इहो थियो त मंशियात जेका असां माण्हुनि खे ईज़ी अवेलेबल थिए थी मिले थी इन जे करे असां वटि हिकिड़ो मंशियात जो तक़रीबन 350 माण्हुनि जी जेका जनरेशन हुई जेका 1996 में असां सर्वे कई उहे 350 माण्हू मुकमल मरी विया एक्सपायर थी चुका मंशियात में उन खां पोइ उन्हनि जो औलाद जेको आहे उहो बि उन मंशियात में जेको मुलवस आहे हाणे असां वटि हालत इहा वञी थी आहे त जेके से 13 सालनि जा छोकिरा जेके आहिनि उहे बि जॾहिं हिननि मंशियात वारनि माण्हुनि खे खुलियाम हिते मंशियात पीअंदे इस्तेमालु कंदे ॾिसनि था त उहे ॿार जेके स्कूल नथा वञनि उहे ॿार जेके स्ट्रीट चाइल्ड आहिनि घिटियुनि में घुमनि था उहे ॿार जेके आहिनि से बि आहिस्ता आहिस्ता इन मंशियात जा आदी थी था वञनि ऐं इन मंशियात जे करे असांजे इलाइक़े में चोरी तमामु वधी वई आहे और ॿियो क्राइम स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे और ख़ासि तौर ते इन जे करे औरतूं जेके आहिनि उन घरनि जूं औरतूं जिन जा मर्द मंशियात इस्तेमालु था कनि उहे ज़हनी अज़ाब जो शिकार थी वियूं आहिनि हाणे उहे औरतूं जेके आहिनि ज़ाहिर ज़िमेदारी उन्हनि ते इहा थी थिए त सॼे घर जी जेका असां किफ़ालत बि उहे कनि ऐं उहे मंशियात पीअंदड़ माण्हू जेके आहिनि उन्हनि जे मंशियात जो पुराव बि उन्हनि खे थो करिणो पए इन जे करे जेको सो ही सॼो इलाइक़ो जेको आहे सॼी कोस्टल एरिया स्पेशली रेड़ी में जो माण्हू जेको आहे वॾे पैमाने ते मुतासिर थियो आहे रेड़ी म्याण जे माण्हुनि हितां जी पुलिस ते इल्ज़ाम हयो आहे त उहा मंशियात जी रोकथाम त ठहियो पर उहा पाण मोबाइल ते मंशियात फिरोशनि खे मंशियात पहुचाए वञे थी केरु ॾेई वञे थी हिते बि आहिनि मालकोर अचनि था पुलिस ॾे वञे पुलिस उतां आने पई मायूं हिते विकमनि पियूं पुलिस पई आने खुद पुलिस पई आने हेराल चौकीअ ते त तोखे ॾेखारे भरी लूंदी हीरून मां पुलिस आने पई सा विकजे पई हिते रेडी में जेका मंशा थिया मथो ने पुलिस कढियो आहे हथ सां ॻाल्हाए पई पोइ थिए थो थोरो तमाशो त पुलिस बीठी आहे सभु पुलिस पई कराए अच्छा जेकॾहिं बंदि केरु कराइण चाहिंदा त पुलिस उन्हनि मंशियात फिरोशनि जो साथ ॾिए थी दास ॾे बिल्कुलु ॾे थी तव्हां इहो सोचो था त तव्हां तबाह थी रहिया आहियो पोइ छा करियूं इहो सोचो पिया न थी विया आहियूं अहिड़ा तरह थी रहिया आहियूं नथो छॾिजे मिले पियो त असीं पींदासीं पिया नथो मिलंदो पोइ छॾे वेंदासीं इहे जेको मंशियात जेके हले पई न मंशियात पुलिस वारा ख़ुदि पाण मिलिया पिया आहिनि हा चलण वारे खे उतां जेकी चले वठनि हिते रेट छा था लॻनि पीअण वारे खे हितां वठी था वञनि पीअण वारे खे वठी था वञनि पुलिस जो किरदारु हर हंधि अहिड़ो आहे ऐं हिते छाकाणि जो केरु पुछण वारो कोन्हे को शहरी आबादी में त वरी बि थोरो घणो हिकिड़ा जेके प्रेशर ग्रुप्स आहिनि उन्हनि जे करे पुलिस थोरो अवॉइड करे थी हिते ख़वातीन जेके आहिनि से विकिरो कनि थियूं हिते मुख़्तलिफ़ पाड़ा मशहूरु आहिनि जीअं तव्हांखे ॿुधायो हूंदो आसमानी पाड़ो या अहिड़े नमूने सां उते औरतूं विकिरो कनि थियूं इहो मंशियात हीरोइन सो जेका बि कमाई माण्हुनि जी आहे उहा सॼी उन्हनि ते ख़र्च थी वञे हीरोइन जे नशे खां तंगायल हिकु औरत सन टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदन ज़िंदगियूं बचाइण लाइ हिकु त मंशियात जे विकिरे खे रोकियो वञे ऐं ॿियो नशे जे मर्ज़ में वरतल माण्हुनि जे इलाज लाइ इस्पताल क़ाइमु कई वञे अस्पताल बनेगा तो क्या फायदा होगा छोड़ जाएंगे हमको खुश है नशे में क्या आपका इलाज अगर करवाया जाए हाँ तो छोड़ जाएंगे हाँ आप छोड़ना चाहती हो मैंने 10 कौन कौन से नशे आप करती हैं बस मैं पाउडर लगाती हूँ हीरोइन का दूसरा नहीं हीरोइन कितनी पीती है रोजाना एक टोकन कितने में मिलता है 140 मिलता है अच्छा ये कैसे शुरू किया आपने कैसे पता नहीं ऐसे मिला था ऐसे शुरू कर दिया गली में पड़ा था किसी का नाम बताओगी कौन आपको सप्लाई करता है किसी को बताना चाहोगी वो मैं नहीं बताऊंगी वो कासमानी पाड़े में जाओ आपको आ जाने का जो है ना वो बता देगी कितनी औरतें वहाँ पे सप्लाई करती हैं औरतें तो बहुत है फिर भी कोई अंदाजा है 10-12 औरतें हैं
10-12 औरतें हैं। वो भेजती है हीरोइन। हाँ, भेजती है। खुद जाती हो या वो तुम्हारे घर तक आती है? वो खुद जाती है लेने। तुम ऐसे अस्पताल बनाओ, ये तो फायदा आप लोगों को है, हमारे को तो नहीं है। ये आप कितने बार आए? 10-100 बार आते हो दिन में, इंटूरी लेके आते हो। जियो स्टेशन पे हम आते हैं, ये आशा बैठी, ये वो बैठी थी, हमारे को क्या फायदा? इतने 10 बार हमारे घर में आते हैं। काम नहीं करता, सिर्फ बातें करता है। हाँ, उसके साथ औरतें भी होती है। रेढ़ी म्यान में हीरोइन, आफीम, भंग ऐं समंद बांड समेत हर नशो आसानी सां मिले थो ऐं मंशियात जे उन्हनि अॾनि ख़िलाफ़ समाजी अॻुवाणनि एहतजाज बि कयो आहे, आवाज़ बि उथारियो आहे ऐं मंशियात फ़िरोशनि सां टकर बि खाधो आहे। पर मंशियात जी मज़बूत माफ़िया टुटण बदिरां वेतर मज़बूत थी रही आहे ऐं हीननि हाठियुनि वारनि माहीगीरनि जी हयाती नशे सबबि वधीक हीणी थी रही आहे। जंहिं बि आवाज़ उथारण जी कोशिशि कई आहे उन्हनि सां ॾाढो बुरो थियो आहे। या त फुरूं थियनि थियूं उन्हनि खां, या उन्हनि खे ॿधी कूड़नि केसनि में वञी था विझनि, या हितां खणी वञी ॿियनि इलाइक़नि जे थाणनि ते उन्हनि खे रखनि था। मिसिंग पर्सन्स वारो केस हिते विझनि था पिया। पुलिस हथ से आहे, पुलिस ॾे वठे उहे थी सम्झे, सरे आम पिया विकलनि, सरे आम हले पई, सरे आम। पुलिस अगरि दबाव करे थी, पुलिस खे खणी वई से वञी वितावे देना के केंगोरे पोइ वेचारा ॾुख ॾिसी ॾाखला ॾिसी पोइ हुते पाण ई हिते पुॼनि था। पुलिस ई कम पई करे, जेल इन्ही खे थी खणे, उन खे नथी खणे, उन खे जे खणे वञे थी त 4 ॾींहं उन खे लॻंदा 40,000, 30,000, 20,000 हुते ॾेई कोर्ट के अंदरि पुलिस वारनि खे ॾींदा, उहो वापसि हलंदा पिया। मंशियात इहो मिठो ज़हर आहे, तमामु घणी जेको सो ख़तरनाक सूरत हाल आहे। इन में जेके से 2 क़िस्मनि जो इंसान खे लॉस आहे, हिकिड़ो सिहत जो बि लॉस आहे ऐं ॿियो जेको आहे सो पैसे जो बि लॉस आहे। पैसे जो लॉस इहो त हिकिड़ो गुटको जेको आहे सो 5 खां 10 रुपयनि जो मिले थो ऐं जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 5 या 10 गुटका खाए थो त हुनजो डेली जेको 100 रुपया वञे थो, महीने में 3,000 रुपया ऐं 12 महीननि में 18,000 रुपया वञी जेको सो वञनि था। ऐं ॿी ॻाल्हि त इहो गुटको, पान सुपारी, छालिया, हीरोइन इहे जेके से पंहिंजो इंसान आदी थी थो वञे ऐं इन सां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कैंसर्स थियनि थियूं। गले जी कैंसर आहे, मसोड़नि जी कैंसर आहे, पंहिंजो छाती में फुफड़नि जी कैंसर आहे, इन खां हॾियुनि जी कैंसर थिए थी इन मां। ऐं तंहिं करे इहे तमामु घणी ख़तरनाक आहे। इन में जिस्म जो हर उज़वो, दिलि खां वठी फुफड़नि खां वठी गुर्दनि ताईं सभु मुतासिर थींदा, दिमाग़ बि मुतासिर थी थो। तरक़ी जी तेज़ रफ़्तारी वारी धारा में शामिल कराचीअ जे आलमी शहर जे मुहाणनि जी हीअ क़दीम आबादी जी ज़िंदगी ॼण 21 सदी में बि रेढ़ियूं पाईंदे नज़र अचे थी। समुंडनि ऐं तूफ़ाननि सां सीना साहींदड़ ऐं मछियुनि जे शिकार में कुदरती आफ़तुनि सां मुक़ाबला कंदड़ ही माण्हू समुंड जी कंधीअ ते नशे हथां कीअं शिकस्त खाई बेमक़सद मरी रहिया आहिनि। अॻिते मच्छी मारींदोसि, मच्छी जो माहीगीर पक्को माहीगीर हूंदोसि। न शादी कनि त कया नशे जी हालत में अची हुतां मज़दूरी या कंहिं हुनखे सुई आई, कंहिं 10 रुपया ॾिना, कंहिं 20 रुपया ॾिना, कंहिं जरी हीरो जी ॾिनी, पोइ हुन मां पंहिंजो नशो छॾायो वेठो आहे। हा शायदि चोरी बि करणी पवंदी, जेको न मिलंदो त नशो जेको करण लाइ करे कुझु बि करिणो पवंदो। ऐं चोरी त ठहियो, चोरी खां वॾी ॻाल्हि करणी पवंदी ऐं कुझु बि करे सघे थो माण्हू। हीउ जेको नशो आहे न, एतिरो किनो आहे जेको न मिलण सां माण्हू हीअं तड़पे थो, सफ़ा ई तड़पे थो। घर आए मुझे इनकम जास्ती किचरे में भरे बैठे में पियो मवाली मांगो को बस दुनिया जी न दीन जी न पांजे में गुमशुदा अजे बस मिले हिकिड़ो दाम संतर जो पी आया। संतर जो पी नशो कोन कयो ताईं, नशो चर्च पीतो नशो जे पे इनका भी ओडाम जो कोन मालू। सुयन वसीले जिस्म में ज़हर विझंदड़ हिननि माण्हुनि खे केरु सम्झाए, मालिकी केरु करे ऐं मौत खां खेनि केरु बचाए, जेकी सुयुनि खे किननि कागज़नि ऐं काठियुनि सां साफ़ करे
हीरोइन सां गॾु ख़तरनाक बीमारियुनि जे जरासीमनि खे पंहिंजी जान में विझंदा रहनि था। किनियुनि सुयुनि जे अहिड़े इस्तेमाल सबबि केतिरनि ई माण्हुनि जे जिस्म जूं रगूं सुन थी चुकियूं आहिनि ऐं हू हाणे नशे जूं सुयूं पंहिंजे पेट में लॻाए रहिया आहिनि। ये मूं सिरिंज लगाया है सिरिंज में पाउडर है दवा थोरन में रही रहे दवा खत्म थी हुई अने मुझे मां शायद कढी ला है इते लगाया इते बस रग नस रग खत्म थी वियो। हिन वक़्तु जेको सो 300 खां मथे माण्हू आहिनि जेके मुकमल हीरोइन जा आदी आहिनि ऐं उहे हीरोइन त पंहिंजी जाइ ते हाणे नई शइ हिकिड़ी इन्हनि मुतारफ़ कराए जेका हीरोइन खे सुईअ जी सूरत में सिरिंज जी सूरत में लॻाइनि था ऐं उहा जेकॾहिं वैन में वञे थी त ठीकु आहे, जे न त उनजो रिएक्शन थो थिए। रिएक्शन इहो थियो आहे त गुज़िरियल जून खां वठी हिन वक़्तु ताईं 22 खां वधीक माण्हू असांजा जेके सुईअ जे रिएक्शन में मरी चुका आहिनि। सिंध सरकार खे फौरी तौर रेढ़ी में मंशियात जे विकिरे ऐं इस्तेमाल जो नोटिस वठणु घुर्जे। मंशियात जी रोकथाम लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणणु घुर्जनि। गॾोगॾु नशे जे आदी माण्हुनि जी बहाली लाइ सेंटर क़ाइमु करे खेनि मुफ़्त इलाज फ़राहम कयो वञे त जीअं मंशियात हथां मौत जो शिकार थींदड़ कराचीअ जी हीअ क़दीम सिंधी आबादी तबाह थियण खां बची सघे।